कराची बिलाल कॉलोनी पुलिस की अहम कार्रवाई। इंतहाई संगीन वारदातुन में मुलविस 4 डोहारन के गिरफ्तार करण की दावा। गिरफ्तार जवाबदार कराची समेत सिंध में सभी वारदातुन में मुलविस हुजण जो इंकशाफ। पुलिस गिरफ्तार जवाबदारन वटां एक क्लाशनकोफ, 4 पिस्टल, 2 रिपीटर ऐं कटर हथ करे केस दाख़िल करे छॾियो। बिलाल कॉलोनी पुलिस मूजिब जवाबदार तेल जे गुदामन, ज़ेवरन जे दुकानन ऐं पेट्रोल पंप्स ते वारदातूं कंदा हुआ। जवाबदार 100 खां वधीक वारदातुन में मुलविस आहिनि। गिरफ्तार जवाबदारन में लियाकत उर्फ कश्मीरी उर्फ उस्ताद, शहजाद याकूब उर्फ बंगाली, फरहान उर्फ कासाई शामिल आहिनि। गिरफ्तार जवाबदार लियाकत उर्फ कश्मीरी कराची में ताला टोड़ गैंग जो सरबराह आहे। गिरफ्तार जवाबदार खिलाफ केस दाख़िल करे वधीक जांच शुरू कई वई आहे।